अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। तारे से बालाजी खान हाणे मंठार के गोरे उनखे मारे छॾींदो। शाह निवाज हाणे रे से बालाजी खान के मारे पंहिंजे पुट ऐं ज़ाल जो प्लान कंदो। वरियल खान हाणे मल्हार खे आज़ाद कराईंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं चोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आहे मेरे व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजे बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट कोन करे हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बालाजी खान जेको आहे मुंशी खे साफ़ साफ़ चई छॾींदो त तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं ॾींहुं राति हिकु करे मंठार खे गोरे हथ करा कर। जेकर तो मंठार खे गोरे हथ न कयो त मां तोखे बि मारे छॾींदुसि। पोइ तोखे बि मंठार जीअं रोले छॾींदुसि। मुंशी चवंदो त रे बालाजी खान बसि तव्हां परेशान न थिए। हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि जेको आहे मां मंठार खे गोरे ऐं उनखे हथ करे वठंदुसि ऐं उनखां तुंहिंजी इज़त ज़रूरु वापसि कंदुसि। बालाजी खान चवंदो त मुंशी अगरि जेकॾहिं हुन मुंहिंजी धीउ खे वापसि न कयो त पोइ मां उनखे मारे सघां थो। उनखे अहिड़ो त सबक़ सेखारे सघां थो जो हू आईंदा यादि रखंदो। पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शाह निवाज जेको आहे रे बालाजी खान खे धमकी ॾींदो। रे बालाजी खान खे चवंदो त मां हाली फ़िलहाल मंठार ऐं पंहिंजी घरवारनि खे ॻोल्हे खे हथ कंदुसि। अगरि जेकॾहिं उहे मुंहिंजे हथ न चढ़िया, अगरि जेकॾहिं तो मुंहिंजे घरवारी या मुंहिंजे पुट खे को नुक़सानु पहुचाए या त उन्हनि खे तो मारे छॾे त पोइ तूं इहो यादि रखी छॾिजां त मां तोखे कॾहिं बि माफ़ करण वारो न आहियां। पोइ रे बालाजी खान जेको आहे शाह निवाज खे साफ़ साफ़ चई छॾींदो त तोखां जेतिरो थी सघे तूं पंहिंजे पुट ऐं ज़ाल खे गोरे हथ कर। अगरि जेकॾहिं तूं उन्हनि खे हथ न कयूं या त हू ॿिए हंधि हली विया या त उन्हनि खे को मारे छॾियो, हिन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे। शाह निवाज चवंदो त रे बालाजी खान हिन में तुंहिंजो को बि ॾोह न आहे। बहरहाल मुंहिंजे हंधि असां इहो को न को नुक़सानु तो कयो आहे। मुंहिंजे पुट ऐं मुंहिंजी घरवारी खे तो मरियो। अलाह करे त ईअं न हुजे। अगरि जेकॾहिं ईअं थियो त पोइ मां तोखे माफ़ करण वारो न आहियां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरियल खान जेको आहे सूबेदार सां मिलंदो। सूबेदार खे चवंदो त मां हाणे वधीक बर्दाश्त नथो करे सघां। बसि तव्हां मुंहिंजा माण्हू आज़ादु कयो। रोशन ऐं मल्हार खे आज़ादु कयो। अगरि जेकॾहिं तव्हां उन्हनि खे आज़ादु नथा कयो त पोइ मां वधीक बर्दाश्त नथो करे सघां ऐं पोइ मां तव्हांजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई बि करे सघां थो ऐं पोइ तव्हांखे पंहिंजे अंजाम ते पहुचाए ऐं पंहिंजा माण्हू आज़ादु करे सघां थो। दोस्तों उम्मीद त कहाणी आहे इन खे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई दड़ी वीडियो में। जेसीं ताईं मुंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।